नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरो में ख़बर ॾींदा हलूं त 3 महीना अॻु पेरूमल पुलिस पारां गिरफ़्तार करे 5 ॾींहं ताईं तशद्दुद करे कूड़े मुक़ाबले में मारियल शहीद अली हैदर रूंजो जो क़त्ल केस अदालती हुक्म बावजूद खिपरो पुलिस दाख़िल न कयो आहे। अॼु शहीद अली हैदर रूंजो कमेटी खिपरो जे सॾ ते सभिनी माण्हुनि खिपरो वाह खां हथनि में बैनर प्लेकार्ड खणी सिंध तरक़ी पसंद पार्टी खिपरो जे अॻवान अवेस रूंजो, क़ौमी अवामी तहरीक खिपरो जे सदर ज़फर नूर मरी, अवामी तहरीक खिपरो जे सदर ज़ुल्फ़कार मरी, भा असगर रूंजो, अली नवाज़ रूंजो सरवरी जमायत जे ख़ादिम सरवरी जी अॻवानी में एहतजाजी रैली कढी मेन चौक खिपरो ते एहतजाज मुज़ाहिरो करे मुज़ाहिरे खे ख़िताब कंदे अवेस रूंजो, उस्मान रूंजो, ज़फर नूर मरी ऐं ॿिनि चयो आहे त 3 महीना गुज़रण बावजूद अदालती हुकुम ते खिपरो पुलिस शहीद अली हैदर रूंजो खे कूड़े मुक़ाबले मारींदड़ साबिक़ा SSP सांगड़ ज़ीशान, शफ़ीक सिद्दीकी, इसाक संग्रासी, गुलज़ार मरी, अयाज़ मरी, शरीफ जमाली, ज़ुल्फ़कार पाही ऐं अलन अब्बासी खिलाफ़ केस दाख़िल नथी करे हिननि हुकूमत खां मुतालबो कयो त शहीद अली हैदर रूंजो जो क़त्ल केस में मुलविस पुलिस एहलकारनि ते केस दाख़िल करे साबिक़ा SSP सांगड़ ज़ीशान सिद्दीकी खे सस्पेंड कयो वञे। ॿी सूरत में हाई कोर्ट हैदराबाद आॾो सख़्त एहतजाज कंदासीं। शहीद अली हैदर रूंजो जो 4 महीना थी विया आहिनि घरां गिरफ़्तार करे ऐं बाद में 20 मई ते उन कूड़ो मुकाबलो ॼाणे पेरूमल पुलिस जे हथ में, थाणे जे हथ में, बाद में असांखे लाश ॾिनो वियो। असीं पाकिस्तान जे आला इदारनि ऐं पाकिस्तान जे वज़ीर आज़म खां, चीफ पाकिस्तान खां ऐं चीफ सिंध खां, वज़ीर आला मुराद अली शाह खां असां इहो फौरी तौर मुतालबो था कयूं। असां जेको 2 ॾींहं असांजी एहतजाज तहरीक बरसातनि जे करे ऐं इन जे करे असांजी जेका असां छॾे इन जो मक़सदु न आहे त इहे हाणे ख़ामोश थी विया आहिनि, इहे हाणे थकी पिया आहिनि। असांजी जंग असांजी हाणे इंशाअल्लाह छिड़ी चुकी आहे। असां वरी जेको आहे त असां जेको कराची खां वठी कश्मीर ताईं, कराची खां वठी बलूचिस्तान ऐं कोटिया ताईं असांजी सिंध ऐं बलूचिस्तान में एहतजाजी तहरीक हलाईंदासीं ऐं सिंध में सिंध जे कॉम्परस जे प्लेटफार्म तां बलूचिस्तान में बलोचनि जी कॉम्परस पार्टी तरफ़ां एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। ॿी सूरत में असां पाकिस्तान जे आला इदारनि खां असां अपील था कयूं, बड़ाई महिरबानी, असां अली हैदर रूंजो पाकिस्तानी शहरी हो ऐं हिकु पाकिस्तानी हो ऐं हुन खां बेगुनाह शहीद करे हुनखे कूड़ो मुक़ाबले करे हुनजी ज़ख़ीम बचे अवामी तहरीक तरक़ी पसंद पार्टी सरवरी जमायत जदोजहद कमेटी जेका ठहियल आहे उन तरफ़ां एहतजाज आहे। 4 महीना पहिरियां पेरूमल हद में जेको मिले सांगड़ जी पुलिस आहे, पाकिस्तान जी पुलिस आहे, उन सां गॾु ॿिया जेके अलन अब्बासी, पाही जेका टीम ठहियल हुई उन्हनि शहीद अली हैदर रूंजो ऐं कुमार महर खे बेदर्दी सां क़त्ल कयो हो। उन नाक क़त्लनि जे ख़िलाफ़ उन जेके मज़लूम पोरियत माण्हू जेके क़त्ल थिया, क़त्लनि जे ख़िलाफ़ अॼु असां वरी चौक ते मौजूदु आहियूं। ये एहतजाज गुज़िरियल जेके बि एहतजाज थिया हुआ शहीद अली हैदर रूंजो जदोजहद कमेटी पारां या सरवरी जमायत पारां उन्हनि जो हिकिड़ो ई तसलसल आहे अॼोको एहतजाज। असां वरी फ़ैसिलो कयो आहे त शहीद अली हैदर रूंजो जेका जदोजहद आहे उनखे तेज़ कंदासीं, सॼे सिंध में एहतजाज कंदासीं ऐं उनखां पोइ शहीद अली हैदर रूंजे जो जेको आहे FIR आहे उनजी जेका आहे दाख़िल कराईंदा रहंदासीं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।